पिता है जो अवां किथे बायो ऐं असीं किथे बायूं पर वरी बि हिक ॿिए खे चकमक वांगे छिके था वठूं ऐं इन में असुल कमाल जेको आहे सैयद मुनव्वर अली शाह साहब जो आहे। अल्लाह साईं मूंखे जन्नत में ख़ासि जायूं ॾींदो। अचूं था पंहिंजे आस्ते आस्ते असुल मक़सदु ॾांहुं त मुंहिंजा साईं मुंहिंजे सरवान मुंहिंजे अॻवाननि मुंहिंजे साथियुनि मुंहिंजे सरबराहनि मूंखे हुकुम कयो आहे त पौधा बि अनाउंस कंदा हलो जीअं प्रोग्राम मुख़्तसर बि थींदो हले त मुंहिंजा साईं सभिनी जे जेके मुंहिंजा सीनियर आर्टिस्ट आहिनि साईं निसार शाह साहब उन्हनि जी अनाउंसमेंट हुन सां गॾोगॾु जेको ड्रामा फेस्टिवल थी रहियो आहे सैयद मुनव्वर अली शाह साहब जी यादि में उन जी वज़ाहत सभु कुझु तव्हांजे अॻियां अया कंदो। असांजो तमामु बहितरीनु आर्टिस्ट हू चवंदो ईअं आहे त भई बिजोड़ रोड हेॾे अचो सभु वधी बिजोड़ रोड हेॾे अचो सभु वधी रनी कोट मां ताज तख़्ती रधी पढ़ो गौर सां उन जा सोना अखर लिखियल लफ़्ज़ आहिनि सिंधी ॿधी अवां जे ताड़ियुनि में असांजे मर्कज़ जो जनरल सेक्रेटरी प्यारो इंसान प्यारो साथी प्यारो आर्टिस्ट मंजूर आका सोलंकी साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कान कनी जे कान था काणू कढूं कन कान कनी जे कान था काणू कढूं कन जूं न त केरु कान केरु असीं पाण उतामरा कढूं न कंदी कान पर हमल हिकिड़े सुहिणे साजन कान था काणू कढूं कन सभ खां पहिरियां असांजे सफ़ा सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो अॻवान मुंहिंजो साथी असांजो चेयरमैन लाला रफ़ीक ज़ौर साहब ऐं असांजो सीनियर आर्टिस्ट वॾो नालो असांजो साथी साईं निसार शाह साहब असांजो सीनियर आर्टिस्ट दादू जो साईं हुज़ूर बख्श गोपाल साहब असांजो असगर चौधरी साहब साईं आसिफ शाह लाला फिरोज़ साईं खलील आरिफ असांजो बहितरीनु राइटर बहितरीनु डायरेक्टर मुंहिंजो भाउ मोहम्मद असद जामरी या बहु अज़ीज़ा बहु नज़रा बहु फिदा आहे साईं खलील आरिफ असांजो साथी जेको को नालो रहिजी वञे मां उन्हनि खां माज़रत थो वठां। अलाह सभिनी खे आबाद कंदो हक़ मोदी। दोस्तो सभ खां पहिरियां त इहा जेकी हीअ असां गॾिजाणी कई आहे उनजो मक़सदु इहो आहे त असां पहिरियों त जेके असांजे ज़िले जी बाडी डिज़ाल्व थियल हुई उहा बाडी नई जोड़ जॻह कई। ॿिए नंबर ते असां सभिनी दोस्तनि खे इन लाइ गॾु कयो आहे त असां ड्रामा फेस्टिवल खणण पिया हलूं। उन जे लाइ सभिनी दोस्तनि खे चयो त तव्हां कहाणी चारई तालका केनशाह मेहड़ जोही दादू कहाणी जमा कराइनि ऐं उहे कहाणी बि हींअर जमा तक़रीबन थी चुकियूं आहिनि। मां मुख़्तसिर सभिनी दोस्तनि खे ॾसींदो हलां त सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जी जेकी तव्हां दोस्तनि 3 महीना अॻ में ज़िम्मेवारी रखी असां ते लाला रफ़ीक ते या मूं ते असांजा साथी साईं निसार शाह असांजो असगर चौधरी साहब इनाम उनड़ या जेके बि असांजा साथी आहिनि ही तंज़ीमूं तॾहिं हलंदियूं आहिनि जॾहिं दोस्तनि जो साथ हूंदो आहे। इन 3 महीननि में मां माज़ी में नथो वञा मां 3 महीननि जी ॻाल्हि थो कयां इन 3 महीननि में घणो कुझु थी चुको आहे। एतिरी हद ताईं मां तव्हांखे मुख़्तसिर ॿुधाईंदुसि छो जो मां हिते जेके बि दोस्त आया आहिनि मुंहिंजा भाइर आहिनि मुंहिंजा दोस्त आहिनि कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेको मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हांजी असांजी जेकी सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन आहे 3 सालनि में असांखे ख़बर न पई जेतिरी असांखे 3 महीननि में ख़बर पई आहे त सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पूरी सिंध में टॉप ते पई थी वञे।
जेके बि 5 तंज़ीमूं असांजूं आहिनि। छो दलील मिसाल मां तव्हांखे ॾियां त का बि अहिड़ी तंज़ीम सिंध में नाहे जेकी कंहिं ग़रीब आर्टिस्ट जो या कंहिं पेशेंट जो या कंहिंजी सपोर्ट करणु अर्जेंट उते पहुचणु। उहा वाहिद सिंध फ़नकार आहे जेकी पंहिंजे हड़ऊं वड़ऊं ऐं दोस्तनि जे साथ सां उहो कमु हलाए पई। असांजी का बि बजट कोन्हे, को बि कल्चरल डिपार्टमेंट या सोशल वेलफेयर खां असांखे कुझु बि कोन्हे को, ईअं ई पिया था हलूं। असांखे तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। अॼु जेको फ़ैसिलो थिए थो, अॼु जेकी ज़िम्मेवारी सौंपे थी जन बि दोस्तनि ते बार रखियो थो वञे उहिदनि जो, ख़ुदा मां हे हथ ॿधी हुनखे चवंदुसि त उन उहिदे सां निभाइजो। ऐं उहा जेकी ज़िम्मेवारी अचे थी उन सां मुंहुं ॾियणो आहे, निभाइणो आहे। इहा ई तव्हांजी इबादत आहे। छो जो सिंध फ़नकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जेके असांजा मुखालिफ़ आहिनि यकीन कयो उन्हनि जूं निंडूं फिटाए छॾी थी। असांखे हाणे 3 महीननि में ख़बर पई जेको सिंध फ़नकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन कमु करे पई थी, मुखालिफ़नि जूं निंडूं फिटी वयूं आहिनि, वॾियूं दावाऊं, वॾा चकर, वॾियूं चालबाज़ियूं कई वयूं आहिनि। पर असांजा हौसला बुलंद आहिनि, असां मज़बूत हूं ऐं तव्हांजे साथ सां असां हर मंज़िल माणींदासीं। मां पहिरियों जेको दादू ज़िले जो मुख़्तसिर ॿुधाईंदो हलां त असां सिर्फ़ु 2 उहिदा अनाउंस कया। छो जो घणो कुझु वरी फेस्टिवल जे हवाले सां बि असांखे कहाणियूं वठणियूं उन ते बि थोरो डिस्कस करिणो आहे। ॿिया असांजा सीनियर वेठा आहिनि उहे बि ॻाल्हाईंदा। पर जेको असां ही उहिदा ॾियूं था उन उहिदनि जे हवाले सां पहिरियों असां दादू ज़िले मां असां 2 उहिदा सिलेक्शन कया आहिनि, प्रेसिडेंट ऐं जनरल सेक्रेटरी। तालकनि मां बि ईअं 2 उहिदा असां अनाउंस कया आहिनि, प्रेसिडेंट ऐं जनरल सेक्रेटरी। दादू जा जेके 2 उहिदा प्रेसिडेंट ऐं जनरल सेक्रेटरी सिलेक्शन कया अथऊं, उन्हनि ॿिन्ही उहिदनि जा जेके सदर ऐं जनरल सेक्रेटरी जो कमु आहे त उहो पंहिंजो बॉडी ठाहे। असांजे दादू में ॿिया बि आर्टिस्ट आहिनि, घणा ई आर्टिस्ट आहिनि, हिते मौजूद बि वेठा आहिनि, के सीनियर आहिनि के जूनियर आहिनि। पर जेके उहिदा असां अनाउंस कयूं था ज़िले जा 2 उहिदा सदर ऐं जनरल सेक्रेटरी, उन्हनि ते ज़िम्मेवारी आहे त जेके सीनियर या जूनियर या जेके सरगर्म आहिनि उन्हनि खे संभालनि ऐं पंहिंजी ज़िम्मेवारी संभालनि। अॼु जेकी ज़िम्मेवारी ज़िले ते पए थी ऐं ज़िले जो प्रेसिडेंट सिलेक्शन कयूं था उन ते अॼु हिकिड़ो वॾो भार, हिकिड़ो वॾो वज़न थो पए। त इन जे करे ख़ुदा उन उहिदे खे, उन ज़िम्मेवारी खे निभाइजो। सभ खां पहिरियां मां दादू ज़िले जो प्रेसिडेंट असगर चौधरी खे चवंदुसि त पंहिंजो उहिदो संभाले।